लाहूती लॾे पिया, मौत अणटर आहे। सचाई आहे हिन दुनिया में हर कंहिंखे हलणो आहे। के कर्म करे ज़िंदगी खे सजायो कनि। 20 मई साल 2020 ते आज़ादी जी परवानी ऐं चैलेंज अख़बार जे चीफ एडिटर दादा लक्ष्मण दास केसवाणी जे वफ़ात ते हिंद सिंध जे सिंधियुनि ॾोख जो इज़हार कयो। नौ न्यापो जे लाहूती लॾे विया प्रोग्राम में संदन पोयनि राजकुमार केसवाणी, शशि केसवाणी ऐं घर जे भातियुनि सां ॾुख जो इज़हार कयूं था। मध्य प्रदेश सरकार तरफ़ां स्टेट ऑनर सां दादा जो अंतिम संस्कार कयो वियो। इते जे चीफ मिनिस्टर ऐं ॿियनि शख़्सियतुनि श्रद्धांजलि पेश कंदे ॾुख जो इज़हार कयो। दादा केसवाणी जो जनम 1 जनवरी साल 1923 ते जेकबाद सिंध में थियो। संदन अदबी सरमायो मुगलियाणी, आकाश पाताल, शहीद हेमू कालाणी ऐं इन जा 4 साथी। सिंध जो इतिहास जेको किताब मारवी जे 6हीं आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंस में दिल्ली में रिलीज़ कयो वियो। इन जूं कुझु यादगार तस्वीरूं अॼु शामिल करे रही आहियां। अखिल भारत सिंधी समाज तंज़ीम ज़रिए सिंधियुनि जे हक़नि, ॿोली ऐं अदब जे वाधारे में अहम किरदारु अदा कयो। सिंधी समाज जे महिला विंग जे प्रेसिडेंट तौरु मूंखे साणुनि कमु करण जो मौक़ो मिलियो। मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई बि उन्हनि कई। आज़ादी जी हलचल में शहीद हेमू कालाणी सां गॾु फ़िरंगियुनि ख़िलाफ़ जंग जोटी। हेमू कालाणी शहादत माणी पर पंहिंजे साथियुनि जा नाला कोन ॿुधाया। हेमू कालाणी जे साथियुनि में दादा बि शामिल हुआ। विरहाङे बाद हिंद में अची भोपाल में रिहाइश उन्हनि अख़्तियार कई ऐं सिंधियत जी हलचल में पंहिंजो जीवन अर्पण करे छॾियो। चैलेंज वीकली ज़रिए सिंधी ॿोली जे वाधारे में अहम किरदारु अदा कयो। मूंखे उन्हनि सां नेशनल काउंसिल ऑफ प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज सिंधी विकास बोर्ड में गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो। गोवा ऐं ॿियनि शहरनि में अदबी सेमिनारनि में उन्हनि जो साथ मिलियो। भेनरुनि जी सोशल कल्चरल लिटरेरी तंज़ीम मारवी जे सिंधियत जे हलचल में उन्हनि जो भरपूर साथ रहियो। मारवी जे अक्टूबर वारे 2014 में 6हीं इंटरनेशनल सेमिनार जे मौक़े ते दादा लक्ष्मण दास केसवाणी जे किताब सिंध जो इतिहास हिंद सिंध जे दानेश्वरनि ऐं बर्ख़ शख़्सियतुनि डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख, ग़ुलाम नबी मोराई साहब, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, अमानल्ला शेख, भगवान अटलाणी, डॉक्टर मुरलीधर जेटले, बीना श्रृंगी ऐं ॿियनि जी मौजूदगी में रिलीज़ कयो वियो। संदन विछोड़े ते डॉक्टर सुलेमान शेख, प्रोफेसर एजाज़ कुरैशी ऐं ॿियनि श्रद्धांजलि पेश कई आहे। हिंद जे बर्ख़ अदीब भगवान अटलाणीअ ॾुख जो इज़हार कंदे 40 सालनि जा वर्क वराईंदे श्रद्धांजलि पेश कई त ॿिए तरफ़ कराचीअ मां वीडियो पैगाम ज़रिए प्रोफेसर एजाज़ कुरैशी ट्रिब्यूट पेश कंदे चयो त दादा फ्रीडम फाइटर हो, आलम, अदीब, शाइर ऐं समझदार माण्हू हो। ट्रिब्यूट पेश कंदे मां बीना श्रृंगी पंहिंजी ऐं मारवी तरफ़ां श्रद्धांजलि पेश कंदे ईंदड़ प्रोग्राम ताईं अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। 98 सालनि जो नौजवान लक्ष्मण दास केसवाणी बि रबानी राह ते रवानो थियो वियो। मूंखे संदसि चालाणे जी ख़बर मिलंदे ई 40 सालनि जा वर्क पंहिंजे साम्हूं वराजंदा नज़र आया। संदसि ख़ुशख़याली, संदसि खिली करे ॻाल्हाइणु, टहिक ॾियणु मूंखे वर करे यादि ईंदा रहिया। अलॻि अलॻि उहिदा माणे करे हुन समाज जी शेवा कई। नौजवानी में हेमू कालाणी जो साथ ॾेई हुन देश लाइ, देश जी आज़ादी लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। हुन
अलॻि अलॻि संस्थाउनि सां जुड़ी करे अलॻि अलॻि इदारनि सां कमु करे पंहिंजूं शेवाऊं ॾिनियूं। मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी हुजे, चाहे NCPSL हुजे, हुन जेको कमु कयो लासानी हो। संदसि पुट बि पत्रकारिता में आहिनि। अॼु बि हू अलॻि अलॻि तरीक़े सां पंहिंजो पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। चैलेंज नाले सां जेका अख़बार लक्ष्मणदास केसवानी हमेशह कढंदो रहियो, उनखे संदसि पुटु शशि जीअं जो तीअं संभाले रहियो आहे। मुंहिंजूं घणियूं घणियूं श्रद्धांजलियूं। अॼु मूंखे अॼु वीनाशन जी तरफ़ां ख़बर पई त दादा लक्ष्मण दास केसवाणी देहांत करे वियो आहे, फौत थी वियो आहे। दादा लक्ष्मण हिकु बहितरीनु इंसानु हो ऐं फ्रीडम फाइटर। जॾहिं अंग्रेज़नि सां हिंदुस्तान में जंग लॻी वेड़ी शुरू थी हिंदुस्तान जी आज़ादीअ लाइ, त उन में ई पाण विड़ियो हेमू कालाणी सां गॾु सिंध में। ऐं पोइ वरी जीअं 47 में पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿ आज़ादु मुल्क थिया त हीउ लॾे वियो हिंदुस्तान ऐं उते भोपाल में वञी रहियो ऐं उते हिन सहाफ़त शुरू कई। सहाफ़त सां गॾु हिन बि अख़बार चैलेंज जेका कोई 50-60 वरिया खां ई कढंदो आयो, हिकिड़ी बहितरीनु सिंधी अख़बार हिंदुस्तान जे माण्हुनि लाइ ऐं दुनिया में जिते बि सिंधी रहनि था उन्हनि खे ॼाण ॾियण लाइ हिकिड़ी बहितरीनु शइ हुई। ऐं मां सम्झां थो त दादा लक्ष्मण दास न सिर्फ़ु सहाफ़ी हो, पर हिकु आलिम हो, अदीब हो, स्कॉलर हो, दानिश्वर हो ऐं शाइर हो ऐं हिकिड़ो समझदार माण्हू हो, जंहिं पंहिंजो सॼो वक़्तु चङाईअ में, लिखण पढ़ण में, इल्म में गुज़ारियो।